अहम ख़बर से शेयर कई पिया। हैदराबाद में घर के बाहि लगण सबब फौत थी वियल 3 ॼणनि जी सुञाणप थी वई आहे। वाक़े में घर धणी नदीम सिद्दीकी जी ज़ाल मुस्मात मरियम, पुट शाफिर सिद्दीकी ऐं संदसि धी मुस्मात एफा फौत थी विया आहिनि। कुछ देर अॻु कासमाबाद में घर में शॉर्ट सर्किट सबब बाहि लगण जो वाक़ियो पेश आयो हो। रेस्क्यू अमले बाहि विसाए छॾी आहे। कूलिंग जो अमल जारी आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, हैदराबाद में घर के बाहि लगण सबब फौत थी वियल 3 ॼणनि जी सुञाणप थी वई आहे। वाक़े में घर धणी नदीम सिद्दीकी जी ज़ाल मुस्मात मरियम, पुट शाफिर सिद्दीकी ऐं संदसि धीउ मुस्मात एफा फौत थी विया। कुछ देर अॻु कासमाबाद में घर में शॉर्ट सर्किट सबब बाहि लगण जो वाक़ियो पेश आयो हो। रेस्क्यू अमले बाहि विसाए छॾी आहे। कूलिंग जो अमल जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? बाहि विसाई वई आहे, कूलिंग जो अमल जारी आहे। बिल्कुल, हैदराबाद के कासिमाबाद वारे इलाइक़े अली पैलेस में सुबुह जो बाहि जो वाक़ियो पेश आयो हो। शुरुआती तौर ते उतां 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जा लाश कढिया विया हुआ। हाणे रेस्क्यू अमले पारां ॼाणायो पियो वञे त उन्हनि बाहि ते मुकमल तौर ते ज़ाब्तो आणे इलाइक़े खे क्लियर करार ॾेई छॾियो आहे। इन बाहि वाक़े में मोहम्मद नदीम सिद्दीकी नाले शख़्स बाबति ॿुधायो पियो वञे त उनजो ख़ानदान रिहाइश पज़ीर हो ऐं वाक़े में उनजो हिकु पुटु, धीउ ऐं ज़ाल जेके आहिनि उहे सड़ी फौत थी विया आहिनि। जिन में शाफिर सिद्दीकी उनजो पुटु आहे, मिसमात इफ़ा जेका उनजी धीउ आहे, मिसमात मरियम जेका आहे उनजी ज़ाल आहे। इन टिनी जा लाश जेके आहिनि रेस्क्यू पारां सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया हुआ। पुलिस जो चवणु आहे त हाणे ज़रूरी कार्रवाई मुकमल करे इहे लाश जेके आहिनि वारसनि हवाले कया वेंदा। उन खां पोइ इन मामले जी जांच बि कई वेंदी। इन घर बाबति ॿुधायो पियो वञे त इन जो जेको ड्राइवर आहे उन पारां इंकशाफ कयो वियो आहे पुलिस साम्हूं ऐं रेस्क्यू साम्हूं। तूं जीअं ई घर पहुतो त उन दरवाज़ो खोलियो त अंदरि रग में बाहि लॻल हुई। बाहि जा शोला तमामु घणा शिदत सां हुआ, जंहिं करे बाहि सॼे घर खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। त उन दौरान ई घर में जेके माण्हू मौजूदु हुआ उहे ॿाहिरि न निकिरी सघिया ऐं उहे उते ई सड़ी फौत थी विया हुआ। हाणे उते ॿुधायो पियो वञे त रेस्क्यू पारां इलाइक़े खे क्लियर करार ॾिनो वियो आहे ऐं पुलिस पारां हाणे इहे लाश वारसनि हवाले करे इन वाक़े जी जांच शुरू कई वेंदी। छाकाणि त अञा ताईं इहा हथमी ॻाल्हि वाज़े न आहे थी त इहो वाक़ियो शॉर्ट सर्किट सबबु पेश आयो आहे या ॿियो को मामिलो आहे, जॾहिं त इलाइक़े वासियुनि पारां पुलिस खे शायदि ॾिनियूं पियूं वञनि त इहो ख़दशो ज़ाहिर आहे कयो पियो वञे त मुमकिन आहे त इहो वाक़ियो बिजली शॉर्ट सर्किट सबबु पेश आयो हूंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी इम्तियाज़ अपडेट करण जे लाइ।